केतरा डेडीरी वांगुर तो ट्रपा दिना पर छा थियो चवंदा है न खूह जो डेडर खूह में रहंदो आ। सच्ची मुआ तू ने खूह जो डेडर आहे कदे भी खूह मां न निकरंदे। निभागीरन मूंसा जे घर अगते वात हयो थई न त सींध वारो डंडोड़ी दो साए खुरड़ी भी कान लगंदई। हा मुखे त पंहिंजी अखियुनि ते एतबार ई नथो अचे। सच में बचुला तूं अची वई छा? बिस्मिल्लाह भली आई हेरे ए कुती वांगुर लूह कादे कई थई। हा खैर हुंदी सालू खैर हुंदी। शाणी नथी माई शाणी नथी सालू खे खीकार भली पर अदाद चवीस न इते तोखे डंफ था लगन। तूं भी घणो सियाणो न थी लीमा खान छो चवे मुखे अदा निकर मां चवंदो निकर ते बिछाए न धूड़ मथे में। तू वन सालू अजु हे मो होश में ना है। ठीक आ बचुला तू चवी जी त वञा तो पर मखण के वठी उन सां गॾिजी हिन खे होश में आणींदुसि हिन भागे खे छॾींदो सां कोन। अरे हल मखण सां गॾिजी होश में थो आणी वॾो आयो अलीमे खे होश में आणण वारो। अदी सच में असां हिते दोज़ख में अची वयूं आहियूं। दोज़ख में कुछ सुकून मिलंदो हिते तो सुकून ही कोने को। हिन घर खे तव्हां दोज़ख कयो आ। तव्हां बात रात बरंदी जेमल नवाब खान ईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।